الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا وهادينا ومهدينا ومحبوب ربنا ونورنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا وحكيم طبيب قلوبنا وسراجا منيرا مولانا وملجأنا وملاذنا محمدًا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في الكلام القديم وخطابه العظيم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم ألا إن أولياء الله لا خوف عليهم ولا هم يحزنون
आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूबे हक खल्क़ी खुदा जहले खलक खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो हुयो निशान आयात रोशन थियो जहान चमक्या ज़मीनु आसमान कशफत दुजा बिजमालिही। आनूर आका दरअसल नूरी सदन सारो नस्ल सीरत सूरत बेमिसल असनत जमीउ खिसालिही। है आजिज़ उन जो गुलाम आ पढ़ दो सलातो सलाम या है विरद सुबह शाम या सल्लू अलैहि व आलिही। बुलंद आवाज़ सा शौक़ी मोहब्बत सा सभी गदी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हमदई सलात खां बाद में वाजिब सदे इतराम मोहतरमुल मुकाम सदरे महफिल उस्ताज़ुल उलमा अते किबला खलीफा मौलाना सईद इमाम अली बख्शी ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुहुल कुदसिय्या व दीगर ज़ीवकार उलमाए किराम खुलफाए ज़ाम ज़ेबे सजादगान सादात किराम ऐ मुझा प्यारा मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अल्लाह रब्बुल इज़्ज़त जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु जी तौफीक इनायत सां अज असां की हिन अज़ीम शान रूहानी क़ुरानी इरफानी यारी शरीफ जी महफिल में हाज़िर थियण जो ॿुधण ऐं ॿुधाइण जो शरफ़ ऐं मौक़ो नसीब थियो आहे।
दुआ है अल्लाह ताला शाला सा अवाजी इन हाज़री खे पंजी बारगाह में मंजूर मकबूल फरमाए। असांजे निहायत मेहरबान दोस्त साईं दीन मोहम्मद साहब उन जे अहबाबन दोस्तन यारन जमात वारन आशिकन इन अजीम शान महफिल के सजायो आ। दुआ है अल्लाह ताला संदन जी घरन में बच्चन में माल में रिज़्क़ में रोज़ी में बरकतूं रहमतूं नसीब फरमाए। अवां दोस्तन जे सामूं अल्लाह जी पाक कलाम मजीद मां मूं गुनहगार अव्वलन जेका आहे सगोरी तिलावत कई आहे इन में अल्लाह जी ज़ाते बाबरकात पहजन कामिलन वलियन बलगुज़ीदा गानन दोस्तन जे शान जो जिक्र फरमायो आहे। अल्लाह जा वलीय उन्हनि जो बारगाहे इज़्ज़तीअ में छा मकाम छा इज़्ज़त उन्हनि जी फज़ीलत केतिरे क़दर आला बुलंद ऐं बाला आहे। उन्हीअ मकाम खे खुदा जी ज़ाते बाबरकात क़ुरान करीम में बयान फरमायो ऐं उन जी वज़ाहत तशरीह सुने हबीब अलैहिस्सलातु वस्सलाम पाण इरशाद फरमाए। इन आयत सगोरीअ जे तफसीर में मुझे मदीने जे मीर जो इरशाद आ। हदीस मुबारक बुखारी मुस्लिम में मौजूद आ। मुझे मदीने जे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमायो इन्न मिन इबादिल्लाहि लउनासन माहुम बि अंबिया वला शुहदा युग़बितुहुमुल अंबिया वश्शुहदा यौमल क़ियामति बिमकानिहिम मिनल्लाह। क़ालू या रसूलल्लाह तुख़बिरना मन्हुम क़ाल हुम क़ौमुन तहाब्बू बिरूहिल्लाहि अला ग़ैरि अरहामिन बैनहुम वला अमवालिन यतआतूनहा फवल्लाहि इन्न वुजूहहुम लनूरुन व इन्नहुम लअला नूरिन ला यखाफून इज़ा खाफ़न नास वला यहज़नून इज़ा हज़िनन नास। व क़रअ हाज़िहिल आया अला इन्न औलिया अल्लाहि ला खौफ़ुन अलैहिम वला हुम यहज़नून। मुझे मदीने जे मीर फरमाए सहाबियो अवां के अल्लाह जे एड़न बरगुज़ीदा बानन जे बारे में न बुधाया जिन जो शान अल्लाह जी बारगाह में एतरे कदर बुलंदो होंदो क़यामत जे ॾेखाड़े जेको उन्हनि खे बारगाह इज़्ज़ती मक़ाम ऐं मर्तबो मिलंदो। उन्हनि जी इज़्ज़त उन्हनि जे वक़ार उन्हनि जे शान खे ॾिसी करे नबी ऐं शहीद बुरश्क कंदा। सहाबा अर्ज़ को या रसूल अल्लाह सहाबा अमल में हरीस हुंदा सोना उन्हनि जो अमल ॿुधायो केहड़े अमल जे करे उन्हनि खे ख़ुदा इहा इज़्ज़त यो मक़ाम अता फरमाईंदो। पाण फरमायो हुम क़ौमुन तहाब्बू बिरूहिल्लाहि अला ग़ैरि अरहामिन बैनहुम वला अमवालिन यतआतूनहा। मुझे आकाए दो जहां सरवरे आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो उन्हनि जो अमल जेको पसंदीदा अमल हूंदो ओ इहो अमल हूंदो ओए ख़ुदा जी मख़लूक सां बेलोस मोहब्बत कंदा हूंदा। उन्हनि जी मोहब्बत दुनिया जे वण जा वापार दुनियावी ग़र्ज़ गायत
जे करे न, रिश्तेदारीअ जे करे न, हसब नसब जे करे न, उन्हनि जी मोहब्बत हूंदी त ख़ालिस अल्लाह जी रज़ा जे लाइ हूंदी। अब मदीने वारे मीर इहो कोन फरमाए त उहे निमाज़ूं पढ़ंदा, निमाज़ उन्हनि जी निशानी आहे। खुदा जो वली निमाज़ पढ़ंदो आहे, अल्लाह जो वली नमाज़ी हूंदो आहे, पर नमाज़ पढ़ण विलायत जी निशानी न आहे। रोज़ो अल्लाह जो वली रोज़ेदार हूंदो आहे, रोज़ो रखंदड़ हूंदो आहे, पर रोज़ो रखण विलायत जी निशानी न आहे। दीगर ॿिया अहकाम असर अंजाम ॾियण, इहो सभु अल्लाह जी ज़ाती बाबरकात पंहिंजे ईमान वारनि माननि ते जेके ॻाल्हियूं फर्ज़ फरमायूं, अल्लाह जो वली उन्हनि सभिनी फर्ज़नि खे पूरो कंदो आहे, ख़ुदा जे हुक्मनि जो पाबंद हूंदो आहे। पर विलायत जी निशानी जेका मदीने वारे मीर बयान फरमाई, उहा इन्हनि सभिनी शयुनि खां उत्तम आहे। मुझे आका फरमाए उन जी इहा निशानी आहे, ओ ख़ुदा जी मखलूक सां प्यार कंदो। अल्लाह जी मखलूक सां प्यार करण, उन्हनि सां मोहब्बत करण, ऐं उहा मोहब्बत सिर्फ़ अल्लाह जी रज़ा जे लाइ हुजे, या केतिरे क़दुरु मदीने वारे मीर फरमाए अहमियत जी हामिला हिकिड़ी हदीस ॿुधो, तव्हांखे ख़ुदि अंदाज़ो लॻंदो त इहा मोहब्बत केतिरे क़दुरु ख़ुदा जी बारगाह में क़बूल ऐं अहमियत वारी। मुंहिंजे आका फरमाए जॾहिं ॿ मुस्लमान भाइर पाण में अल्लाह जी रज़ा जे लाइ मोहब्बत कनि था, पोइ उन मोहब्बत ऐं प्यार में हिक ॿिए ॾे वञनि था, पंधु करे वञनि था, हिक ॿिए जे लाइ खाधे जो ख़ातिर तवाज़े जो बंदोबस्त कनि था, मुआनिको कनि था, मुसाफ़ो कनि था, पाण में मिली वेहनि था, कचहरी कनि था, मोहब्बत जो ॻाल्हियूं कनि था, हिक ॿिए सां मोहब्बत ऐं प्यार जो इज़हार कनि था। अल्लाह जी रज़ा करण जेका मोहब्बत हुजे, दीन जी मोहब्बत हुजे, जंहिं मोहब्बत में अॼु असां अवां हिते इकट्ठे थिया आहियूं। अब पाण में पंहिंजी रिश्तेदारी कान्हे, भत बिरादरी में भी सब कोनन, भले जोख्या बिरादरी वारा आया हुजन, को ज़ात जे करे आयो हुजे, को मयार जे करे आयो हुजे, पर कई माण्हू जेके सब इकट्ठे थिया आहियूं, मुख़्तलिफ़ क़ौमुन, मुख़्तलिफ़ ज़बानुन, ज़ातिन वारा, असां तव्हां हिते गॾु थिया हूं त सिर्फ़ दीन जी मोहब्बत जे करे इकट्ठे थिया आहियूं। इहा मोहब्बत अल्लाह जे रज़ा जे लाइ आहे। मुझे आका फरमाए इन मोहब्बत में अगर को हिक ॿिए ॾे वञे थो, पाण फरमाए वजबत मोहब्बती लिल मुतहाब्बीन फीय वल मुतज़ाविरीन फीय वल मुतबाज़िलीन फीय, औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, फरमाए अल्लाह जी ज़ाते बाबरकात उन्हनि जे लाइ इहो एतिमाम कयो आहे, इहो इनाम बख़्शियो आहे जेके अल्लाह जी रज़ा लाइ पाण में मोहब्बत कनि था। उन्हनि जी मोहब्बत मूं मुहम्मद करीम जी मथां महवाल अल्लाह वाजिब करे छॾी आहे। मुंहिंजी मोहब्बत उन्हनि जे मथां वाजिब आहे, ऐं मां उन्हनि सां प्यार कयां जेके पाण में अल्लाह जी रज़ा लाइ हिक ॿिए सां मोहब्बत ऐं प्यार कनि। इहा मोहब्बत ख़ुदा करण जेका मोहब्बत आहे, इहो मोहब्बत जो मामलो ख़ुदा पंहिंजे वलियनि खे दिलि में विझी ॾींदो आहे, छो त ख़ुदा पंहिंजे मख़लूक सां प्यार करे थो। पोइ जेके ख़ुदा सां प्यार कनि था, उन्हनि जे दिलि में ख़ुदा पंहिंजी मख़लूक जी मोहब्बत ऐं प्यार विझंदो। मुंहिंजा अदा अल्लाह जे वलियनि जी इहा निशानी, उहे मख़लूक ख़ुदा सां प्यार कंदा। तॾहिं सुणे भिटाई रहमतुल्लाह अलैहि फरमायो, जेको ख़ुदा जी मख़लूक सां प्यार कंदो आहे, पोइ उन जे अंदरि न तम हूंदी आहे, न लालच हूंदी आहे, न उनखे कंहिं में उम्मीद ऐं आसरो हूंदो आहे, न उहो कंहिं ते वड़ कंदो आहे त बदिलो मुआवज़ो घुरंदो आहे। उहो जेकी कुर्ब कंदो आहे, उन जो बदिलो ऐं उम्मीद जो मग़वर सिर्फ़
मालिक जी ज़ात हूंदी आहे उन जो तमाम उम्मीदूं पंहिंजे रब सां हूंदियूं आहिनि मखलूक सां हो अल्लाह जी रज़ा लाइ प्यार कंदा आहिनि बेटा तो फरमाए जे भाई जोगी थिया त तम छॾ तमाम गोला जे गोलन जो तन जो बि थियो गुलाम सब्र जी शमशीर सां कर कीने के क़त्लाम तनागा तुझो ना लिखजे लाहूतिन में पर मैं तुझे भाई जोगी थिया तकर हाल फकीरी जे विख विख मिलनी गारियूं तब चवंदो चअजो जी कावड़ पंहिंजे कल्बसी तो पाणी वांगुरु पी संदो सामी असी तोखे ओडो न अचे वली तव्हांजी मेहरबानी पर मेहरबानी कयो मुंह में त गुल न हणो बाबा थोरो ॻाल्हाइण ॾियो मूंखे अमां जो प्यार पे आहे तो जो ख़बर तुंहिंजो प्यार पंहिंजो आहे खुदा तव्हांजी मोहब्बत खे अञा वधाए जिन गुल मोहब्बत में अक़ीदत में छटिया आहिनि खुदा उन्हनि खे पंहिंजी बारगाह मां बदिला था फरमाए अवां जी मोहब्बत क़बूल आहे पर हाणे वधीक महफ़िल में डिस्टर्ब न कयो अदब सां वेही ॿुधो चंद मिंटनि जी हाज़िरी आहे तकड़ी गुफ़्तगू कंदुसि वरी मूंखे वञिणो बि आहे पोइ मतां तव्हां मयार त असां कुझु ॿुधो ई अञा कोन्हे हेॾा बलोचिस्तान मां वेंदो हा उहे सभु तव्हांजी पटी वारा उहे 3 कलाक तकड़ करण खां पोइ चवंदासीं अञा चुप ई कोन थियो आहे असांजो पियो साह वञे ॻाल्हाए उन्हनि जो चुप ई कोन तव्हां मोहब्बत सां ॿुधंदो त इंशाअल्लाह चंद मिंटनि जी हाज़िरी थी ख़ुदा मुंहिंजी अर्ज़ खे अवां जे ॿुधण खे क़बूल कंदो रब कंदो त असांखे वलियनि जो फैज़ान मिलंदो असांजे क़ल्ब में बि इनक़लाब बर्पा पैदा थींदो मोहब्बत सां पहिरीं पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वली आवाज़ सां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह अल्लाह जा वली खुदा जी मखलूक सां मेहरबान या सौगात या मिठाई यो फैज़ान अल्लाह जे वलियन के मिलियो आहे मुस्तफा जे दरता महबूब पंहिंजी उम्मत ते मेहरबान केतरी कदर मेहरबान अबा तू मां दुनिया में ॾिसूं था जेके मोहब्बत जा रिश्ता अल्लाह जोड़े ॾिना उन सभिनी रिश्तनि नाथनि खां जेकॾहिं पुरखुलूस मोहब्बत वारो रिश्तो आहे त अब्बे ऐं अम्मा जो अबा आहे यार तोखे भले केॾियूं मिठियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि पर बा अब्बे जो मट न आहे ओ पुनल पीउ गर्मी सर्दी सिरते सही दुख ॾाखड़ा बर्दाश्त करे सफ़र जूं सोबतूं बर्दाश्त करे रोज़ी कमाइण जे लाइ महीननि जा महीना बग़ैर रहे मज़दूरी करे मेहनत करे तुंहिंजे ख़ुशी ऐं आसाइश जे लाइ ख़ुदा जूं नेमतूं तोखे मुयसर करण जे लाइ पाण मेहनत करे तोखे का तकलीफ़ न पहुचाए तुंहिंजे बचपन में तोखे पाले तोखे जवान बणाए पोइ जॾहिं जवान बणजंदो ही न तूं यारनि सां गॾु उथण विहण तुंहिंजो थींदो आहे पोइ उहो पोड़ो पीउ वीचारो तोखे चरियो लॻंदो बाबे खे किथे आहे आकुल ज़मानो बदिलजी वियो आहे मुंहिंजा अदा थधो थी पंहिंजी जवानीअ खे पंहिंजे चालाकीअ खे पंहिंजे इल्म खे ज़रा हेठि रखो अल्लाह जो क़ुरान थो चवे जॾहिं इहे ॿई पीरासनीअ खे पहुचल त उन्हनि सां कुल्लहुमा क़ौलन करीमा उन्हनि सां झीणो ॻाल्हा उन्हनि सां अदब सां पेश अच इज़त सां पेश अच पंहिंजी चेल उन्हनि जे साम्हूं झुकाए बिहार उन्हनि सां निवड़त सां मिलंदे त मां रब तुंहिंजे इल्म ऐं फज़ल खे वधाईंदुसि
जे समझे त मां अकुल वारो हां बाबे खे अकुल कोन्हे त तुहारो हिकु अकुल पहिरे सठ में हलियो वेंदो अकुल ख़ुदा उन खे अता कंदो इल्मु उन खे मिलंदो इज़त उन खे मिलंदी जेको पंहिंजे बाबे जी अबे जी इज़त कंदो मुझे मदीने वारे मीर फरमाया तुझो पीउ का मामूली शे ना है जन्नत जो विचों दरवाजो तुझो पीउ आ जेकरे तो पंहिंजे पीउ पुनल खे राज़ी कयो गोलाक जन्नत जे दरवाजे विचे दरवाजे खां दाख़िलो तो पंहिंजो रजिस्टर कराए जन्नत जी टिकट पीउ आ बाबा पो इन पीउ खां वधीक आहे को मोहब्बत वारो ॿियो यार पर जेकॾहिं इन पीउ जे मथां तुंहिंजो मुंहिंजो गुनाह ज़ाहिर थी पवे न एब ज़ाहिर थी पवे त लोक जी लज खां इहो पुनल पीउ बि वीचारो मजबूर थी इख़बार में लेख ॾियारींदो आहे त बारे कांट ते रहे मां पंहिंजे पुट जे हिन अफ़ाल खां बेज़ार आहियां मतां इहो को वहिंवार में अची मूंखे पकड़े इहा ॻाल्हि रिकॉर्ड ते हुजे इहो पंहिंजे किरदार जो पाण ज़िम्मेदार आहे मुंहिंजा अदा अमा असां अख़बार में इहे लेख पढ़ंदा बि आहियूं मुंहिंजा ज़माने में मुशाहिदो बि कंदा आहियूं त अहिड़ो पीउ प्यार करण वारो एब ज़ाहिर थी त उहो बेज़ार माउ उहा मिठड़ी अमर जेका तुंहिंजे मुंहिंजे बचपन में पंहिंजूं निंडूं फिटाए पंहिंजा सुख आराम फिटाए तुंहिंजे मुंहिंजे लाइ हर आसाइश आराम मुहैया करे पाण गीले आले बिस्तरे ते सुम्ही पवे पंहिंजे बच्चे खे पंहिंजे सीने ते सुम्हारे ऐं उहो जेकॾहिं जवानीअ खे पहुचे घर मां निकिरी वञे आधी राति जो भले अचे पर माउ जी निगाह दरवाज़े में खुथल हूंदी आहे जेसीं ताईं हुनजो पुटु अचे घरवारी आहे जेकॾहिं पंहिंजा बच्चा आहिनि मुंहिंजा अदा उन्हनि खे बि यादि न हूंदी आहे पर माउ पंहिंजे पेट मां कोरे पंहिंजो खाधो बचाए पंहिंजे बच्चे लाइ रखंदी आहे घोर पी वेंदी आहे सॼी दुनिया पी कुझु चवे पर पंहिंजे बच्चे तां न लहंदी आहे चवंदी आहे मूं जहिड़ो मुंहिंजे बच्चे जहिड़ो को सूंहं वारो कोन्हे को भलागन वारो कोन्हे पर मुंहिंजा अदा जे उन माउ जे साम्हूं बि तुंहिंजो मुंहिंजो ऐब खुले त उहा माउ बि लोक जे लॼ खां बस करे वेहंदी आहे पर यादि रख जंहिंखे पीउ घर मां धिकारे माउ हथ कढे दुनिया वारा धिकारे छॾीनि को पंहिंजो न बणाए को इज़त न ॾे को प्यारो न ॾे अहिड़े माण्हू जेको दुनिया में धिकारियल आहे हर को नफ़रत जो शिकार उन खे बणाए मुंहिंजा अदा मुंहिंजे मदीने वारे मीर जो हाणे प्यार ॾिस मुंहिंजा महबूब ऐलान था फरमाइनि शफ़ाअती ले अहलिल कबाइर मिन उम्मती फरमाइनि था ऐं मुंहिंजी उम्मत जा वॾा गुनहगार अगरि लोक तोखे छॾे ॾिनो आहे दुनिया वारनि तोखे धिकारे छॾियो आहे तुंहिंजे अबे अम्मा तो मां ताल्लुक़ टोड़ियो आहे परवाह न कर तूं मुंहिंजे बारगाह में हली आ मां मुस्तफ़ा तो के सीने सा लगाइण लाइ तैयार अब अहिड़ो को प्यार मिलंदो हां अहिड़ो प्यार न मिलंदो हाओ मुंहिंजा अदा प्यार मिलंदो मूंखे आसरो ई न हो प्यार अहिड़ो मिलियो जो वनी खैर था प्यार अहिड़ो मिलियो जो वनी खैर था अहिड़ो प्यार असांजो अचणु कोन हो असांजा अफ़ाल कोन हा पर इहो मदीने वारे मीर जो प्यार आहे इहो मुस्तफ़ा जो क़ुर्ब आहे इहो आका जो एहसान आहे मुस्तफ़ा जी महिरबानी आहे केतिरी क़दुरु प्यार आहे उम्मतीअ खे ईज़ाओ अचे हुत पाण मदीने पुकारे जियो चवाए मुंहिंजा बाना तोखे कहिड़ो रंज थोरो आरे अबे अमर खां ज़्यादा उते इंतज़ार
बुरनि सां भलायूं न जूं एॾो बुरदबारो आ सगोरो मुहम्मद मुंहिंजो सदा कुर्बदारो आ बुरनि सां भलायूं न जूं एॾो बुरदबारो आ काब बिन अदी महबूब जे मुखालिफन मां वॾो शाइर व रब जो आका जे हुजुब में मुस्तफ़ा जी मुखालिफत में शायरी कई महबूब नाराज थिया पाण फरमाए जंहिंखे काब बिन अदी मिले उनखे क़त्ल करे छॾे जॾहिं ॻाल्हि फैलिजी वई आशिक़ रसूल तलाश में रहिया हुन जो निकिरण घर खां महाल थी वियो हिकड़े वेही सोचई जी मुंहिंजा वॾा वॾा दोस्त आहिनि सरदार आहिनि जिन जे दरबारनि में वञी मां उनखे ख़ुशि करण लाइ शाइरी कंदोसि उन ॾे पैगाम मोकिलियईं बाबा मूंखे खौफ आहे डप आहे मूंखे तव्हांजो तहफ़ुज़ खपे तव्हां पंहिंजे पंहिंजे क़ौमुनि जा सरदार हो मूं तव्हांजी पंहिंजे शाइरीअ सां वॾी ख़िदमत कई आहे हाणे मुहम्मद ऐलान करायो आहे उन जा यार मुंहिंजे ॻोल्हा में आया कंहिंजे वर चढ़ियुसि त मूंखे क़त्ल करे छॾींदा तव्हां मूंखे तहफ़ुज़ ॾियो पर यादि रखो महबूब जो ऐलान मुस्तफ़ा जो ज़बान मां ऐलान न हो ख़ुदावंदी ऐलान तो खुदा जो महबूब पंहिंजी चाहत सां न जेकी ॻाल्हाईंदो आहे उहो अल्लाह जे इज़्न सां ॻाल्हाईंदो आहे फ़अौहा इला अब्दिही मा औहा अल्लाह जी ज़ाते बाबरकात पंहिंजे बाने ते पंहिंजे महबूब मुकर्रम ते ख़ास अब्द ते जेकी कुछ नाज़िल कयो जेकी कुछ वही कई उन तमाम फज़ीलतुनि मां हिक फज़ीलत ख़ासो मुस्तफ़ा जो इहो बि आहे वमा यंतिक़ु अनिल हवा मुस्तफ़ा पंहिंजे ख़्वाहिश सां कोन ॻाल्हाईंदो आहे जेको रब चाहींदो आहे उहो ॻाल्हाईंदो पोइ जेकॾहिं ख़ुदा जो हुक्म हुजे त उनखे केरु बचाए बा सरदारनि चयो माज़रत असीं तोखे कोन बचाए सघंदासीं इन मुहम्मद जा असहाब अहिड़ा आहिनि जो उन जे ज़बान मां वात मुबारक मां पाणी थो निकिरे त उहो पाणी बि ज़मीन ते पिणु कोन था ॾियनि उहो पंहिंजे हथ ते वठनि था असां उन्हनि जे आशिक़नि खां तोखे कोन बचाए सघंदासीं हिनखे ख़ौफ़ थियो घर में वेही रहियो हिफ़ाज़ती दस्तो पर केतिरा ॾींहं वेही नेठ सोचई त भला छा कयां सोचई पोइ जंहिं मुहम्मद जे हुजुम में मूं हिते चयो उन जे ऐलान जे करे मुंहिंजी दुनियावी ज़िंदगी तंग थी वई आहे त पोइ उखरवी ज़िंदगी त वाक़ई तंग थी वई हिते ई कुदो जान छॾाए सघियां त अॻिते कीअं निजात थींदी मोटी पियो दिल में ख्याल कई त हाणे सभु ॻाल्हियूं छॾियां ईमान आणिया मुस्तफ़ा जो ग़ुलाम बणिया पर कंहिंखे चवां इहे जे सरे आम वेंदुसि त मूंखे ॻाल्हि करण खां पहिरीं पूरो करे छॾींदा साहब राति जे टेम ते सफ़र केसिन अबू बकर सिद्दीक़ जे दरवाज़े ते आया अबू बकर सिद्दीक़ दरवाज़ो खोलियो निकाब खोले जी काब बिन अदी हा साईं फरमायो ऐ दुश्मन खुदा छो आई मुंहिंजे दरवाज़े ते अबू बकर सिद्दीक़ मूंखे दुश्मनी खुदा न च मां दुश्मनी छॾी आहे हाणे तुंहिंजे यार जे मथां ईमान आणण लाइ तुंहिंजे दर ते हाज़िर थियो आहियां साईं अबू बकर सिद्दीक़ रक़ीक़ुल क़ल्ब हा बाह खां छिके अंदर दरवाज़े में वरतऊं पाण फरमाए ॿाहिरि न बि मतां को आशिक़ ॾिसे त तुंहिंजो ॿाहिरि कमु पूरो करे छॾे अंदर अच अंदर आयो ॿुधा छा मामलो आहे साईं मां हीअं ख़िदमत में हाज़िर थियण थो चाहियां आका जी बारगाह में वठी हल मूंखे ख़बर आहे त तूं मुंहिंजी ॻाल्हि थधे दिमाग़ सां ॿुधंदे इन करे तुंहिंजी बारगाह में हाज़िर थियो हा पाण फरमाया हा मुंहिंजा कपिड़ा पा मशहूर जेको साईं पंहिंजो चोगो इस्तेमालु कंदा हा उहो जुबो उहा तोबो पारायूंसि मुंहुं ढकायूंसि निकाब करे सैयदना अबू बकर सिद्दीक़ अॻ में हुनखे पंहिंजे पुठ में लिकाईंदा अचनि महबूबन जी बारगाह में पहुता फजर जी नमाज़ ते अबू बकर सिद्दीक़ जे पुठ ते
निकाब लगल माण्हू ॾिसनि पिया सहाबी त अबू बकर सिद्दीक़ कंहिंखे वठी आयो जॾहिं क़रीब थिया महबूबनि जे हुन निकाब अञा कोन लाथो अबू बकर सिद्दीक़ हथड़ा ॿधी अञा अर्ज़ करण ते हो मुस्तफ़ा करीम मुस्कुराए फरमाया त कअब बिन अदीक वठी आयो निकाब लाथऊं महबूबन जी बारगाह में कदम बोसी करे या रसूल अल्लाह मुखे कबूल फरमायो पाण फरमायो तुंहिंजी नियत खालिसा अल्लाह तुंहिंजे दिल खे ॾिसी रहियो आहे मां मोहम्मद करीम तुंहिंजी दिल खे ॾिसी रहियो आहियां तूं मौत जे डप खां न वाकई हिदायत जो नूर हासिल करण आयो आहीं असां तोखे पंहिंजे ग़ुलामीअ में क़बूल कयो पाण फरमाए सहाबियो हाणे असांजो ग़ुलाम इन जो को नालो न वठे जॾहिं सखा एतिरी थी अर्ज़ की साईं कुछ अर्ज़ करण थो चाहियां ॿ शेर आहिनि उहे पढ़ण थो चाहियां मौला फरमाए पढ़ बीठो फिल बदी शाइर बियो यानी पढ़ंदो वञे शेर ठहंदो वञे हू त 4 शेर ठाहे आयो हो पर मोहब्बत मुस्तफ़ा में वेठो त 120 अशार पढ़ी घणा अशार 120 अशार पढ़ी उन जो दीवान अरब में मशहूर आहे मुंहिंजा अदा उन 120 अशार पढ़िया मुस्तफ़ा करीम राज़ी थिया पहिरीं हुजम में पढ़ंदो अॼु शान में पढ़ई पाण फरमायूं तोखे ॿिया माण्हू मोती ॾींदा हा जवाहिर ॾींदा हा अॼु मुस्तफ़ा जी बारगाह में आयो ही मां तोखे सिहत ऐं सलामतीअ वारी हिक शेर जे बदिले में 1 साल ज़िंदगी वधाए थो 120 अशार पढ़ी 120 साल सिहत जा जॾहिं आख़िरी उम्र खे पहुतो त आख़िरी उम्र में बि मुंहिंजा अदा महबूब जी उहा पेशन गोई मुस्तफ़ा जो मौजज़ो हो न उन जी अख जी रोशनी घटि थी न उन जो कॾहिं ॾंद ॾाठ भॻो न चेहरे ते छुरी आई जवाननि वारो मौत उन खे नसीब थियो पर आख़िर ताईं ॾाढ़ीअ जा वार बि अछा कोन थिया चवंदो हो दुनिया वारो मुंहिंजे मोहम्मद आका जे शान खे अञा कीअं सम्झंदो मां 80 साल जो उन उम्र में होसि जॾहिं मुस्तफ़ा जी बारगाह में 120 शेर पढ़िया हा मुझे महबूब 1 शेर जे बदले में मुखे 120 साल मज़ीद ज़िंदगी अता फरमाए सुभान जेको दुश्मनन ते मेहरबानी करण वारो उनखे माफ कराइण वारो मुंहिंजा अदा इहो मुंहिंजे आका जो करम या मुस्तफ़ा जी करम नवाज़ी आहे या महबूब जी मेहरबानी आहे मुंहिंजा अदा इन करे आशिक चयो आहे मिठो नाले मिठे जो नाम आ मिठो ॾाढो मोहम्मद जान करे तोड़े तंगे केर वठे के खां बिन वेर साईं जाडे पाए पेर ताले अल्लाह करे खैर केडो आका जो आली मकाम मिठो ॾाढो मोहम्मद जाम अल्लाह जे महबूब जो शान मुस्तफ़ा करीम रुगो मखलूक इंसानियत न महबूब जमी मखलूकात ला रहमत बंदी आई सफर तबूक का वापस पे आया सहाबा की जगह ते पड़ा कयो खाधे जे ला जेरो बाह बारी वई चरियूं बारी वई देगियूं चाड़ी वई महबूब उता लंघिया पाण फरमाए जल्दी कयो बाह विसायो सहाबा एतराज करण वारा होई कोन महबूब जो हुक्मो जो जल्दी मिट्टी वराए बाह विसायो पो अर्ज़ कयो या रसूल अल्लाह बाह वडी मुश्किल सा बारी सी महबूबा बाह विसराए छडी इन में हिकमत ऐं राज केड़ो हो छाजे करे शाद फरमायो पाण फरमाए तवा कोन ॾिठो मां मोहम्मद करीम ॾिठो एक चरिये जे बरसा एक माकोड़न जो किवलन जो चूंटिन जो सुराख हो बाह जो बरी उन तवई तपश जे करे चूटियूं पंजो घर ऐं पंजो उहो बिर छॾे वेचारियूं कतार करे ॿाहिरि पे निकितियूं मां मोहम्मद करीम सभिनी जे लाइ रहमत वारो बणिजी आयो आहियां मुंहिंजी रहमत गवारा न कयो त इन माकुड़नि खे बि ईज़ाउ अचे उनखे तपश जे करे पंहिंजो घर छॾणो पवे इन करे मां बाग़ विसराई त पंहिंजे घर में आराम सां
मौलाना हसन ओठो साहब साईं जो ख़लीफ़ो हाणे विसाल करे अचारो उन मूंखे पाण ॻाल्हि ॿुधाई कि हू सुणा सी नवरुल्लाह मरकदम बीमार हुआ नवाब शाह जी अस्पताल में 3 ॾींहं दाख़िल थिया शाम जे टाइम ते हुज़ूर सुणा साईं फरमाईंदा त असर खां पोइ ये सैरो तफरीह करण सुन्नत बि आहे सिहत ऐं फ़ाइदो बि आहे फरमाए कंहिं बाग में वठी हलो कि काज़ी अहमद रोड ते हिकिड़ो पार्क हो बाग हो उते वठी वियासीं असर खां पोइ वठी वियासीं मग़रिब जो जीअं टाइम थियो त वापसि आयासीं जॾहिं अस्पताल जे कमरे में जिथे साजन रहियल हुया उते पहुतासीं त साजन फौरन फरमाया त असांखे वापसि वठी हलो हैरान थियासीं पर सुणासीं नवरुल्लाह मरकदम कंहिंखे ॿुधायो कोन छाजे लाइ हुकुम हो जल्दी गाड़ी में वठी आसीं उते जिथे साजन तशरीफ फरमा थिया हा उन जगह ते एक सीमेंट जी डेस्क ठहियल हुई उते वेठा हा उते वेही ताण दामन खोलियूं पंहिंजे पहिराण मुबारक दामन खोलियूं तो उन में 3 किवलियूं हुई उन दामन खे मथे करे फूकुन सां वात जी हवा सां उनके आहिस्ते आहिस्ते ज़मीन ते लाहे पाण फरमायूं इन करे असां हिते आयासीं जो ए 3 किवलियूं असां उते अस्पताल में ॾिठियूं त असांजे कपड़नि ते टिंबड़ियल हुयूं असां चयो पंहिंजे वक़्त खां वीचारियूं विछड़ी वेंदियूं परेशान थींदियूं इनखे पंहिंजे घर ऐं पंहिंजे वक़्त में पहुचाए अचूं इहो ई गुमान हो त इते ई वेठा असीं इते ई चढ़ियूं हूंदियूं इन करे किवलियुनि खे उन जॻह ते पहुचाइण जे लाइ असां हिते आया अबा खुदा जे वलियन के वखर मिलियो आ मुस्तफा जे दर तां मुंहिंजा अता जे तूं खुदा जे वलियन जो गुलाम आ त तूं बि पंहिंजो किरदार अहिड़ो अपना कंहिंखे पंहिंजे ज़बान सां पंहिंजे गुफ़्ते सां पंहिंजे किरदार सां पंहिंजे अमल सां न ईज़ा इन करे मुंहिंजे मदीने वारे मीर फरमाया अल मुस्लिम मिन सलिम मुस्लमान हो कहिड़ो मुस्लमान जेको कलमो पढ़े ऐं ॿियनि खे बंदूक हणे ये ओहो मुसलमान जेको कलमो पढ़े नमाज पढ़े ॿियनि खे काफ़िर करार ॾे मुसलमान हुआ जेको पाण खां सवा ॿिए खे कुझु न भाए मुसलमान हुआ जेको पाण खे घटि भाए ॿियनि खे भलो भाए मुसलमान ई हो पंहिंजी ज़बान सां पंहिंजे हथ सां कंहिंखे ईज़ा न पहुचाए मुंहिंजा अदा इहा ई ख़ुदा जे वलियनि जी निशानी आहे अल्लाह जा वली कंहिंजे मथां का तकवाड़ा खणी कोन हलंदा आहिनि न फतवा जा ॾींदा आहिनि न को दीन मां उनखे ॿाहिरि कढंदा आहिनि मुंहिंजे सजण साईं जी सोबत खे अचण वारो मुंहिंजे सजण साईं जो किरदार ॾिसो अल्लाह उन्हनि खे दीन जो इल्म बि आला तरीक़े आला सनद जो अता फरमायो ईअं कोन त आलिम कोन को आहे आलिम सिंध में अची वेहे साईं सां गॾु खबर त पवे त इल्म छा खे चइबो आहे 4 किताब पढ़ी चोपड़िन वारा मुंहिंजा अदा दावा त हर को करे थो पर इल्म उहो आहे जंहिंखे ख़ुदा मारिफत जो मोती अता करे मुंहिंजो सजण साईं ज़ाहिरी बि आलिम आहे बातिनी बि ख़ुदा उनखे इल्म लुदनी अता फरमायो आहे साहिब मारिफत बि आहे पर कॾहिं बि सजण साईं जे ज़बान मां नफ़रत वारी ॿोली अवां न ॿुधी हूंदी न को फतवा न को कढण न को निकिरण मुंहिंजा अदा इहो मौलवी ज़ाहिरीन मुफ्तिन जो कमु आहे जेके दीन मां ॿाहिरि पिया कढंदा मर्ज़ी आहे जंहिंखे 4000 रुपया वठी दीन मां कढनि जंहिंखे आहे अॼुकल्ह ईअं थी वियो आहे पर ख़ुदा जे वलियनि जो ढंग हिकिड़ो आहे उन्हनि जो रंग हिकिड़ो आहे उहे ख़ुदा जी मख़लूक खे अल्लाह सां मिलाईंदा आहिनि न को टोड़ींदा वो जोड़ींदा हन टोड़ींदा ना तॾहिं भेटाए फरमाए तो नाबूदिया ने अब्द खे आला कयो मूरत में मख्फी थिया सूरत पिण से ई कबीत के ही गाल पिणा जे गुछ जी पर मैं तो हूँ पिण कोनी हुनरी यो न हुनहार अल इंसानु सिर्री व अन सिर्रुहु फरूड़ जो पचार कंदा व्या तमार आलिमार
आरिफ अहली अल्लाह जे वलियन जे वजूद में खुदा पंहिंजो नूर रखरायो आहे, पंहिंजो जोहर रखरायो, उन्हनि जो शान मखलूक के समझ में कोन ईंदो, पर भिटाई फरमाए थो त इहो वखर अगर तोखे हासिल करणो आहे त मिलंदो कहिड़े तरीक़े सां। फरमाए तूं सभई सुहागणियूं सभिनी गिचन हस पसण कण प्रिय जे वॾा कयूं वस पर ढोल तनी जे गस हेठायूं हलन जे। पर सभई सुहागणियूं सभिनी गिचन हार पसण कण प्रिय जे वॾा कयूं सिंगार पर ढोल तनी जे ठार हेठायूं हलन जे। जिनजे दिल में आजिज़ी आहे, इंकिसारी आहे, निवरत आहे, पंहिंजी पाण खे घटि भाईंदो उनखे ख़ुदा इज़त ऐं बुलंदी जो मक़ाम अता फरमाईंदो। इश्तिहार छपराए पंहिंजे नाले सां लक़ब लॻराए स्टीकर लॻराए, जेकॾहिं को चवाए त मुंहिंजी इज़त बुलंद थींदी, मुंहिंजा अदा कुझु बि कोन थींदो, चाहे एडवर्टाइज़मेंट ते करोड़ ख़र्च करे इज़त शोहरत ख़ुदा उनखे अता कंदो आहे, भले उहो लक में वेठो हुजे, झंग में वेठो हुजे, जबल में वेठो हुजे, को रस्तो ई न हुजे। शाह नूरानी ते अॼु जंगलन में खुदा जे वलियन मंगल करे छॾिया। कहिड़ी उन्हनि जी एडवर्टाइज़मेंट कंपनी हुई जेके सवे साल उते वेठा, जिन रीझायो अल्लाह, जे रब खे रीझायो ख़ुदा उन्हनि जे नाले खे बुलंद फरमाए छॾियो। ख़ुदा जे वलियन जी निशानी मोहब्बत आहे। अल्लाह जे वलियन जो पैगाम मोहब्बत जो पैगाम, खुदा जे वलियन जो किरदार सरापा मोहब्बत रहमत शफ़क़त शफ़क़त। मुंहिंजा अता खुदा जा वली पंहिंजे सिर ते सहंदा आहिनि, उहा तकलीफ़ पाण बर्दाश्त कंदा आहिनि पर ॿिए खे ईज़ा न पहुचाईंदा। वइबादुर रहमानिल्लज़ीन यमशून अलल अर्दि हौना। अल्लाह जा वली ज़मीन ते अहिड़े किरदार ऐं तरीक़े सां हलंदा आहिनि जो उन्हनि जो को अमल अहिड़ो न हूंदो आहे जो ॿिए कंहिंजे लाइ बाइसे ज़हमत तकलीफ़ हुजे। हू जाथे बि रहंदा जिॾां बि वेंदा रहमत ऐं मुस्तफ़ा जी शफ़क़त विरहाईंदा वेंदा। हुज़ूर सैयदना गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो मक़ाम, संदन जो मर्तबो, संदन जी इज्जत, संदन जी शोहरत कहिड़ी ॻाल्हि जे करे वधी, पाण ख़ुदि फरमाइनि था जॾहिं मां इब्तिदा में बगदाद में आयुसि, मूंखे हुकुम थियो मूं दर्स ऐं तदरीस जो सिलसिलो शुरू कयो। फरमाइनि था हलंदे हलंदे कुझु थोरे अरसे में मूं वटि मजलिस में 4000 तुलबा इकट्ठे थिया। घणा? 4000 तालिब। अबा असां 50 तालिब पढ़ायूं था पर 3 कलाक मथे मां सूर कोन थो लहे। गौसुल आज़म 4000 तालिब। अल्लामा इब्न तैमिया लिखियो आहे त 4000 तालिबन खे कुरान ऐं हदीस फ़िक़्ह जो इल्म पढ़ाईंदा हुआ। उन खां पोइ बि संदन जी बारगाह में कई सवे हज़ारे माण्हू ईअं हाज़िर थींदा हुआ पंहिंजे पंहिंजे मक़सद जे लाइ। को ज़ाहिरी ज़रूरत खणी ईंदो हो, को मोहताज हूंदो हो, को मिस्कीन हूंदो हो, को दर्दन जो मारियल हूंदो हो, को परेशान हाल हूंदो हो, को मरीज़ हूंदो हो, को अल्लाह जी रज़ा जे लाइ ख़ुदा जे पलीअ वटि ख़ुदा सां मिलण जे लाइ ईंदो हो। पाण फरमाइनि था सभिनी जा दर्द दफ़ा कंदा हुआ, सभिनी सां मिली सभिनी खे ख़ुशियूं ऐं अल्लाह जो नेमत अता कंदा हुआ। पर पोइ बि पंहिंजे तसरफ़ सां अल्लामा इब्न तैमिया लिखनि था त 4000 अहिड़ा माण्हू जेके ख़ुदा सां टुटल हुआ, उन्हनि खे साईं रोज़ानी पंहिंजी निगाह सफ़ा सां ख़ुदा सां मिलाईंदा हुआ। वासिल बिल्लाह फरमाईंदा, गौस चइबो आहे अरबीअ में मदद करण वारे खे, मददगार खे। जेको दर ते अचे खाली मोटे ई कोन। अबा वॾा वॾा सखीब बिला आख़िर कॾहिं कॾहिं थकिजी पवंदा,
असां जो त तकियो कलाम हूंदो आहे, को फ़कीर वेचारो अची मिस्किन घुरे न, अबा अल्लाह जे नाले असां माफ़ कर छा चवंदा हुआसीं। हाणे इहो जुमिलो केतिरे क़दुरु सही आहे, हर को सम्झे थो, पर रब जो क़ुरान आहे। अल्लाह तो फरमाए जेको मोमिन आहे उहो तंगीअ में बि ॾींदो आहे त ख़ुशहालीअ में बि ॾींदो आहे। अल्लाह जे नाले ते तंगीअ में बि ॾींदो आहे त ख़ुशहालीअ में। अगरि तंगी आहे त जहिड़ो हाल आहे जेको हाज़िर आहे ॾींदो आहे, ख़ुशहालीअ में त अल्लाह जे नाले ते वधाए ॾींदो। मुंहिंजा आदा ख़ुदा जे वलियनि जो शान। बगला बगदाद साहिब कलाइल दुल जवाहिर लिखियो, बगदाद दजला दरिया जे किनारनि ते बहराड़ी जी आबादी ऐं बसरा ए शहर जेके आस्ते आस्ते वॾा वॾा शहर हुआ, इन्हनि में ॻाल्हि मशहूर थी वई। अवां कंहिं अमीर जे दर ते न वञो, कंहिं मुशीर वज़ीर बादशाह जे दर ते न वञो, उतां तव्हांजी अलसाई नामुमकिन आहे। मुमकिन आहे त तव्हांजो के न ॿुधे को तव्हांखे दरवाज़नि खां मोटाए छॾे, पर वञो बगदाद शहर अब्दुल कादिर जीलानी जी बारगाह में, उनजे मदरसे में वञो, खानका में वञो, जेको वो वेंदो कॾहिं उनखे अब्दुल कादिर ख़ाली कोन मोटाईंदो। मशहूर थियो यो मददगार आहे, गौस आहे। अल्लामा इब्न तैमिया लिखनि था, सनन जी इहा रविश, सनन जो यो तरीक़ो पूरे हिजाज़ मुक़द्दिसा में मशहूर थी वियो। ऐं पोइ माण्हू चवण लॻा गौसुल आज़म यानी वॾो मददगार। मुंहिंजा अदार को यो रूहानी लक़ब, इहो मुहावरो न बल्कि अल्लाह जे वलीअ खे ख़ुदा इहा सखावत इहो मादो अता फरमाए। जेको बि अचे बेड़ा पार थियनि, इएं ठलो कोन चयो वियो आहे गौसुल आज़म जो मक़ाम निरालो आहे। तॾहिं आशिक़नि चयो आहे, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहे, दुनिया जा रहबर दम दस्तगीर, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहे, दुनिया जा रहबर दम दस्तगीर। कसम खुदा जो क़यामत ताईं, कसम खुदा जो क़यामत ताईं, फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर, तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आहे। दर्द मंदन जो दाद कंदा हो, अर्ज़ ॿुधी इमदाद कंदा हो। तारीख़ पंजाब की सूबाई असेंबली जी लाइब्रेरी में मौजूद आहे। राजा रणजीत सिंह जे दौर जो वाक़ियो लिखियल आहे। मुसलमान ऐं सिख पाण में गॾु हिकु ॻोठ में रहंदा हुआ। हिकिड़ो सिख नौजवान शादी करे आयो, उनजी कुंवार हसीनो जमीली ही। नौजवान मुसलमान पाड़े में रहे, उनजी निगाह उनजे कुंवार ते पई आहे, उनजे हुस्न ते फरेफ्ता थी वियो, आशिक़ थी वियो। रोज़ानी पियो पचाए त न माईअ खे कीअं हासिल कयां। हिकु ॾींहुं सिख पंहिंजी कुंवार खे वठी उनजे पेकनि में पियो वञे। ॻोठ खां ॿाहिरि निकितो, जंगल में पहुतो। मुसलमान ॾिठो अॼु मौक़ियो भलो आहे, पंहिंजे घोड़े ते सवार थी उनखे जंगल में अची गॾियो। सिख नौजवान खे चवण लॻो, तूं त बरदस्तो नौजवान आहे, तुंहिंजे जिस्म में त ताक़त आहे, पर इहा औरत आहे, सिंफ़े नाज़िक आहे, हिनखे छॾ त मां हिनखे पंहिंजी सवारीअ ते खणी हलां, पंधु परे आहे। माई चवण लॻी, उनजी अखि खे ॾिसी पंहिंजे घोट सिख खे, त मां मुसलमान सां गॾु कान वेंदसि। समझी वई त हुनजी नज़र बद नज़री आहे। सिख खे मुसलमान मिनथूं कयूं, बाबा छॾ वठी थो हलां। वो वीचारो मजबूर थी वियो, माई खे चई मथे वेह, चई भला जी चई थो वियाहां थी, पर मुसलमान जो खां वेंदसि शर्त ई हुआ मूंखे ज़ामिन मिले। ज़ामिन कहिड़ो? हिते त को ॿियो आहे ई कोन। कि ज़ामिन मां मौजूद मां कान थी घुरां, ज़ामिन थी घुरां। उहो मुसलमान हर महीने में यारी मल्हाईंदा आहिनि। इहो मूं बि ॾिठो आहे, उहो यारीअ वारो पीर अब्दुल कादिर जीलानी मूंखे ज़ामिन ॾे। हो को फिटल हो, नफ़्स ऐं शैतान जे घोड़े ते ख़्वाहिश ते सवार हो। हुन सोचो रुगो पंहिंजे मक़सद ते अब्दुल कादिर जीलानी छा कंदो, उनखे त साल थी विया गुज़ारे वियो। चई हा ज़ामिन आहे। ज़मानत नई माई घोड़े ते वेठी,
हिन मौक़ो वठी तरार कढी सिख जे गर्दन ते तो खई उन खे क़त्ल करे हाणे माईअ खे अगवा करे घोड़ो टोड़ाईंदो वञे पियो। माई पोइते निखारे रोए रड़े पई चवेस तो न को तुंहिंजे सारण मां को तुंहिंजो सहारो बणजंदो, न को तुंहिंजे पेकनि मां को तुंहिंजो मददगार ईंदो, न रस्ते में को राह वारो आ। हाणे बसली करे चुप करे न रो, मूंसां गॾु हल, हाणे तोखे ज़िंदगी मूंसां गुज़ारणी आ। तो अखियुनि सां ॾिठो तुंहिंजो मुड़ुसु क़त्ल थी वियो आ, हाणे मूंसां तो गॾु रहणी आ। माई रोए रड़े चवे थी न को मूंखे सारनि जो सहारो आ, न पेकनि खां मदद जी मूंखे ज़रूरत आ। मां त पोइ ते इन करे थी निहारियां त मुंहिंजे ज़ामिन अलाए छो देर कई आ। भिटाए तो फरमाए तो पीर मुंहिंजो बादशाह जीलानी जलील दादिलो दरगाह में खावंद जो खलील हसनी हीणो आहिया वाहर थी वसील दाता मुंहिंजी दिल खे दे दिलासो दलील ज़िलत कयुस ज़लील रस बादशाह बगदाद जा पीर मुंहिंजा बादशाह जीलानी जनाब मूसां खौसन खारजी सेथन खर खराब सुनी सवालिया जा सदड़ा उथी गौस गुलाब वाहिद वडा कया तुझा खवंद सब खिताब समुदानी शताब कर कमार मुरीद ते पीर मुंहिंजा बादशाह हजरत पीर हबीब से नालायक नवाज़िए गोला जे गरीब जे लुखन आगिन लोलिया ऐं दलालत दरीब औकात रजा करीब मदद कर मुरीद जी मीरा शाह मदद कर अची ओखी अवेर लिल्लाह लॻो लतीफ़ चए बरपाज़ी अॾे पेर औलाद अली शेर कर कमर मुरीद ते मीरा शाह मदद थी दाग सुनी दादी आही अब्दुल लतीफ जो तू हसनी पीर हादी बादशाह बगदादी कर कमर मुरीद ते पीर मुंहिंजा बादशाह मुहय्यद्दीन मली आही अब्दुल लतीफ जो तू वसीलो वली हसनी पीर गली कर कमर मुरीद ते माई चवे थी मुझे ज़ामिन अलाए कड़ी देर कया छो देर कया मां त पंजे ज़ामिन जे इंतजार में आया ही अन के खंदो थो वने ओच तो अल्लाह जो वली सफेद घोड़े ते ज़ाहिर थियो आ साए कपड़े जो निकाह पातला अची अग्या अची उन नौजवान मुसलमान जे घोड़े जे बाग के वठी जो सट ॾिनई ॾंगू निकरी वयो ॿाहिर ज़मीन ते माई बुकरी मर्द बिकरियो तलवार खणी जो गर्दन ते हयई सत दिल खां जुदा माई के वठी उन दग ते आया जे जगह ते उन नाले वारे मुसलमान कलमे गो उन सिख के कत्ल कयो हो सिरदड़ सां मिलाए चवन था कुम बिइज़्निल्लाह अल्लाह जे हुक्म सां उथी खड़ो थी उथी बीठो माई जो ॾिठो कदमन ते किरी पई साईं तू केरा जो तो मुझे दर्दन में अची मुझी दवा कई तो मुझी मुश्किल आसान कई तो मुखे छडायो मुझे मुर्स के दोबारा जिंदा कयो निकाह बुला के चवन था माई ज़ामिन बवठी थी वरी अब्दुल कादिर जीलानी के सुञाणी मां होई यारी वारो पीरा जो कुतो ज़ामिन वरतो आ दर्द मंदन जो दाद कंदा हो अर्ज़ बुधी इमदाद कंदा हो दर्द मंदन जो दाद कंदा हो अर्ज़ बुधी इमदाद कंदा हो तारीफ़ गायूं छो न विरायूं सभई पीरा ने पीर के मञो था ना
तारीफ़ गायूं छो न विरायूं खंड मिसरी ऐं मिठड़ा खीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़क़ीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ चोरन मां अबदाल बणाई नेकन सां बदकार गणाई चोरन मां अबदाल बणाई नेकन सां बदकार गणाई ही बुत शान अकुल हैराना ही बुत शान अकुल हैराना अचन त चोर वञन त वज़ीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं मोहब्बत सा पढ़ो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सा बड़ी आवाज सा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलैका या हबीब अल्लाह बुढ़ड़िया जी जन पाणीअ बोड़ी पुट बि हिकिड़ो पाण बि पोढ़ी गैर मुक़ल्लिदन जो इमाम सल्फी जमात जो इमाम अल्लामा शौकानी भी चवे तू त या करामत हक्का या करामत हक्का 271 किबार औलियाए उलमा का मुतवातिर रिवायत अल्लामा बरखुरदार मुल्तानी शरह अकायद नस्फिया जो मोशी लिखे थो इन करामत के फारसी अशारन में दर्ज थो करे जे तो गौसल आदम जी करामत रुगो ये आम बुधनी न समात समात न बल्कि उलमा के बार औलिया जे सिनन में मुतवातिर रिवायत कैला शुद्ध सालहा इसना अशर उफ्ताद दर खिरमन शरर रोजो शबम दर शोर शर यकुदम नयम अज़गम जुदा आशा है के हुक्म शबूद कुल दरगोश कर दुई सुखल अज किस्से जाले कोहल जद जोश दरियाए अता गुफ्ता के ए गम खारई दर दश्त गम आवारई साजम बरायत चारई खाहम जे हक बहरत दुआ ता जिंदा गर्द दे पूरे तो जाहिर शबद मस्तूर तो आसान शबद मासूर तो अज कुदरत रब समा बस पीर पीराने खुदा दर सजदा शुद पेशे खुदा बाइज्ज जारियो मुका शुद हिम्मतश मुश्किल कुशा या रब मरा अमवातरा दर शिक में हूँ तकवातरा हर जुज जुज अशतातरा अज फजल खुद जिंदह नुमा अल्लाह का जो वली बुल्ले के चे तो ये करे सब्र करी तो खुदा तो के अजर दी दो जबे थी मां साईं सब्र तबारन सालन खा कयो आ पर हाने तो खुदा जो वलिया अल्लाह के अकल अर्ज कंदे तरफ तो जो अर्ज को न मोटाई दो मुखे पंजो 12 साल अग पुटल पुट जन्य समेत मोटाए बरकात नफल नमाज पढ़ी दुआ था कर मौला मा जाना था 12 साल अग यो बेड़ो बुडो आ मानू दरिया में बुडी गया उनन जे जिस्म जी बूटिन के वार वार रग रग के आबी जानवर खाई गया उनन के मच्छू खाई वयो उनन के नंढियों मच्छन खाई वडी मच्छू खाई वयो उनन जा सदा सरात कायनात में फैल दिया पर रब करीम तुझे लाउन सबनी के जमा करे दोबारा जिंदा कर मुश्किल ना गे युहिल इज़ाम व हिय रमीम क़यामत
क़यामत जी ॾेखारे इन पोसीदा खॾनि खे गंढे वरी उथाण वारो बि तूं आहे अॼु बि ज़िंदा करण वारो तूं आहे जे तूं पंहिंजे कानून कुदरत खे बदिलाए जेकॾहिं मौला ज़िंदा करे ॾेखारी त तोखे न को रोकण वारो आहे लिखण वारो बि तूं आहे त मेटण वारो बि तूं आहे पर हाओ मौला हीअ ॿुढड़ी मुंहिंजे दामन में हथ वठी इल्तिजा इन करे थी करे जो हिन सम्झो आहे त मां तुंहिंजो यार आहियां हाणे पंहिंजे दोस्ती यारी जी लज रख तो ऐलान फरमायो अला इन सलनी लओतियन जो कुछ मूंखां घुरंदा मां ज़रूर फिर ज़रूरत कंदो मान मौला अॼु मुंहिंजी दुआ क़बूल फरमा हिन ॿुढड़ीअ जे पुट खे ॼञ समेत ज़िंदा फरमा सर बुद बसजदा हम चुना कस जाए गरक़ मदफुगा कश्ती पुरज मर्दा जना पेशा पैदा शुदा बररूए मां अल्लाह जे वली अञा दुआ घुरी बस न कया त उहा 12 साल अग बुडल बेड़ी ॼञ समेत घोट कुंवार समेत ज़िंदा थी किनारे सां बुढ़ड़ीअ जी ॼञ पाणीअ बोली रा हथड़ो खणी अक़ीदत सां चओ बुढ़ड़ीअ जी ॼञ पाणीअ बोली पुट बि हिकिड़ो पाण बि पोली मिस्किन माई मुश्किल में आई वागर थी आए तू उन जी वीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ दुनिया जा रहबर दम दस्तगीर कसम खुदा जो क़यामत ताईं फैज़ पिया वठंदा पीर फ़कीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ यारी बारी जन तुझी कैया रिज़्क़ में बरकत तन जे पैया यारी बारी जन तुझी कैया रिज़्क़ में बरकत तन जे पैया पर पंजूणा हेले न गुणा आई दे थींदा छो न अमीर तालिब मां मुंहिंजो मुर्शिद तूं आ ओ गौसल आलम का फरमाए मुरीदी ला तखफ मुंहिंजा मुरीद खौफ न कर डप न कर अल्लाह रब्बी मुंहिंजो रब अल्लाह अतानी उन मूंखे अता कयूं आहिनि रिफ़ातन बुलंदियूं निलतुल मनाली जेके मूं अंगला कया अर्ज़ कया साईं तव्हां कहिड़ा कहिड़ा अर्ज़ कया फरमाइनि था मूं अव्वल इहो अर्ज़ कयो मुंहिंजा मौला जेके महीना साल हफ्ता गुजरंदा उनमें जो कुछ थियणो आहे रब्बे करीम मूंखे उहो इल्म अता ओए मूं वटि हाज़िरी फरमायो खुदा मुंहिंजो अंगल मन पूरो फरमायो पंहिंजी कुदरत सां मूंखे इल्म अता कयो हाणे वमा मिनहा शुहूरुन औ दुहूरुन तमुर व तनक़दील अताली जेके हफ्ता महीना साल गुज़रना आहिनि हिननि में जो कुझु थियणो आहे उहे पहिरीं मूं अब्दुल कादिर जीलानीअ खे आगाही ॾेई वेंदा आहिनि ॿियो अंगल कयो मौला तूं पंहिंजा बिलाद मूंखे ॾेखार बिलाद शहर जो जम केड़ा शहर रुगो ज़मीनी फरमाइन था न खुद इमाम शाफी रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे फरमाइन था त ओहे शहर रुगो ज़मीन जा न आहिनि खुदा जी कारी कायनात कहकशाऊं किरोड़े गैलेक्सी कायनात जहान में रुगो ज़मीन में न पर खुदा जी पूरी कायनात के सामू ज़मीन जो ही जरीदो ही जो को मथा अचरो आ इहो त ईअं आ जिया आसमान जे हेठ जमीन ते मुंडी जी टिकर जमीन खुदा जे कायनात के सामू एतली रुगो इन जा मुल्क न फरमाइन ता सभई खुदा बिलाद मूंखे ॾेखारिया जेके कायनात में खुदा जा आहिनि नज़र तो इला बिलादिल्लाहि जमअन
का खरदलतिन अला हुक्म इत्तिसाली। खुदा जी बारगाह में अर्ज कयो अल्लाह मुखे अता कयो। हाणे सभई खुदा जा मुल्क मां अब्दुल कादिर जीलानी ईअं थो ॾिसां जे हथ जे तरीअ ते सरिया जो हुजे। इहो त शान आहे गौसुल आज़म जो। वो मोहम्मद आका जो शान छा हूंदो? चओ सुभान अल्लाह, वली आवाज़ सां चओ सुभान अल्लाह। पो ओ तो फरमाए तू किथे बि हुजी परेशान न थी, मूंखे सॾ कर मां तुंहिंजो हामी थींदुसि। पो मुबारक आहे साईं दीनमन साहब खे ॿियनि दोस्तनि खे। कहिड़ी मुबारक बा? मां कंहिंखे हरू भरू ईअं ठलियूं बशारत मुबारक कोन ॾींदो आहियां, का हक़ीक़त तॾहिं मुबारक थो ॾियां। कहिड़ी? दिल थी न परेशान पुनल पीर अची वियो, घर दावतीअ जे ख़ैर सां दस्तगीर अची वियो। दिल थी न परेशान पुनल पीर अची वियो, घर दावतीअ जे ख़ैर सां दस्तगीर अची वियो। घर दावतीअ जे ख़ैर सां दस्तगीर अची वियो। अल्लाह जे महबूब जे औलाद में आहे हुआ हित्या मगर ज़ाहिरी बगदाद में आहे। महफिल में मुहय्युद्दीन मिठो मीर अची वियो, घर दावतीअ जे ख़ैर सां दस्तगीर अची वियो। हथ मथे खणी चो घर दावतीअ जे ख़ैर सां दस्तगीर अची वियो। यारीअ में ॾियण कान जनी खीर ॾुधो आ, भाग्यनि जा भरिया भाण वठी मालो धोआ। खुटंदो ई न ॼण खाण मझा खीर अची वियो, घर दावतीअ जे ख़ैर सां दस्तगीर अची वियो। घर दावतीअ जे ख़ैर सां दस्तगीर अची वियो। अल्लामा इब्न तैमिया किताबुल वसीला जे अंदर घणो वाक़ियो दर्ज कयो। जदो गौसुल आज़म रज़ी अल्लाह ताला जी बारगाह में हिकिड़ो फ़क़ीह हाज़िर थियो। फ़क़ीह अबा आलिम उन्हनि जा शोबा जात हूंदा, के फ़क़ीह के मुहद्दिस के वरी इल्म तफ़सीर जा माहिर, पर जेके ख़ासि करे फ़क़ीह हूंदा उन्हनि तबियत में सख़्त हूंदा, मिजाजन सख्त हूंदा। साईं वटि आयो, साईं खे अर्ज़ कई साईं मुरीद करण जो हक़ कंहिंखे आहे? मुरीद केरु करे सघे? पाण फरमाए मुरीद उहो करे सघे थो जेको मुरीद ते नज़र रखी सघे, मुरीद जे हाल खां वाक़िफ़ थी सघे। अल वलियु इज़ा तहक़्क़क़ फ़ी विलायतिही व तमक्कन मिन अत-तसर्रुफ़ि रूहानियतिही युअता मिनल क़ुदरति अत-तसर्रुफ़ि फ़ी सुवरिन अदीदतिन फ़ी वक़्तिन वाहिदिन फ़ी जिहातिन मुतअद्दिदतिन अला हुक्म इरादतिही। जेको खुदा जो वली हिक लम्हे में कई जगहनि ते पंहिंजे जिस्म लतीफ़ ऐं कसीफ़ सां हाज़िर थी सघे, उहो वली आहे, उन खे मुरीद करण जो हक़। पाण फरमाए तव्हां उन चवण लॻो साईं तव्हां बैयत वठो था, मुरीद कयो था, वो तमामु इहो कमाल आहे। पाण फरमाए फ़क़ीर जेकॾहिं हिक जगह ते छा 7 जगहनि ते छा 70,000 जगहनि ते हाज़िर थियण चाहे त हिन कसीफ़ जिस्म सां बि हाज़िर थी सघे थो, जिस्म सां हाज़िर थी सघे थो। मुंहिंजा अदा इमाम रब्बानी मुजद्दिद मुनव्वर अल्फसानी शेख अहमद सरहंदी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मकतूबात में फरमाइनि था मूं फ़क़ीर जे मथां हिकु कैफ़ियत अहिड़े वक़्त में गुज़री जो मूं पंहिंजे पाण खे रुॻो हिन जहान में न ख़ुदा जे कई हज़ार जहाननि में हिक लम्हे में मौजूद।
यो शान आहे इमाम रब्बानी जो ऐं इन इमाम रब्बानी जे लाइ हुजूर सैयदना गौसुल आज़म पंहिंजो जुब्बो अता फरमायो त इहो उन अल्लाह जे वलीअ खे मुंहिंजे तरफ़ां हदियो पहुचाए जो शाह कमाल कादरी केतरी रहमतुल्लाह अलैह जे ज़माने में उहो मिलियो मुंहिंजा अदा ख़ुदा जे वलियनि जो मक़ाम निरालो आहे पर फ़ाइदो उन्हनि खां उहे पिराईंदा आहिनि जिन जी अक़ीदत सुहिणी हूंदी आहे अमां सभई मञो था मञण वारा आहियो न हाओ मुंहिंजा अदा असांजो अक़ीदो आहे असीं मञूं था मञो या न यारो अम्हां जी अमर्जी असांजो तनारो ओ जिए दस्तगीरा असांजो तनारो ओ जिए दस्तगीरा सहारो ज़ईफ़न किनन को झड़न जो कुनन में किनारो ओ जिए दस्तगीरा पंजई तन बियागिन इनय जो तपासो हसन जो बचो आ नबीअ जो नवासो न कर नुक्ता चीनी निधन को तनागे जियन जो जियारो ओ जिए दस्तगीरा जियन जो जियारो ओ जिए दस्तगीरा अखर नवाई नई जे इसम में अचन था ॾिसूं था त माण्हू अखियुनि ते रखनि था सियाणा त सम्झी विया लफ़्ज़ लेकिन चरन जो गुचारो ओ जिए दस्तगीरा चरन जो गुचारो ओ जिए दस्तगीरा असां ताग़ी जमायत ते पीराने पीर गौसुल आज़म जी शफ़क़त जो हथ आहे असां खे आ मोहब्बत पंहिंजे पीर सेखारी आ प्यारो पंजनि पाकनि जो सेखारे हुब सुणे दस्तगीर जी ॾियारे सुणी हदीस रब्बी अमर आगे सारी दुनिया में पगरियो न बरस यो सुहिणो सजण साईं पीर मिली कहिड़ा गुण गायो भलायूं था भायूं कहिड़ा गुण अबा पीराने पीर जो फैज़ वठणो आहे पर तरीक़त में उसूला मिलंदो पीराने पीर जो फैज़ बि पंहिंजे पीर जे दर पीराने पीर जो फैज़ छा मदीने वारे खां मिलंदो डायरेक्ट कोन मिलंदो उहो बि पंहिंजे पीर जे ज़रिए मिलंदो उहो बि पंहिंजे पीर जे ज़रिए मिलंदो इमाम आलूसी बगदादी लिखन था त हाओ जेकने को आकाए दो जहां जे हुजूर में फैजान वठन जे ला डायरेक्ट अर्ज करे त मुस्तफा उन के डायरेक्ट न ॾींदा हन उन जे तवस्सुल ऐं तसद्दुक़ सां अता फरमाईंदा हर कंजो ज़र्फ ना है जो उन शान के हासिल करे सके बाबा यो दरता उहा वट उहा मिलंदी आ मिलंदो पंहिंजे पीर जे दरता पो असां छो न अर्ज कयूं पीराने पीर जो फैज़ खपे न बाबा ये महफिल ते सजाई आ पर उन जो फैज़ मिलंदो वरी भी पंहिंजे पीर जे दर ता पो अर्ज कयूं मुर्शिद अवां जे दर ते सजण साईं अवां जे दर ते आयो अयां सवाली आयो अयां सवाली जो दान दोहरा दिल बर वापस वरान खाली आयो अयां सवाली सूरत सजन जी सुगड़ी मग़ताब मटना है मोतियो चंबेली मुगोरो गुलशन गुलाब छाहे असां सब पीराने पीर जा मुरीद हूं पर पीराने पीर जी ज़रूरत बात के नसीब में अचे पर जेकर चाहियो था त पीराने पीर जो रंग ऐं जलवो केड़ो हुंदो खुदा जी इज्जत जो कसम मुझे सजण साईं जे पेशानी में पीराने पीर जो रंग बि नथो अचे
तू नगर खन त तो खबर पवे त इहा पेशानी केड़ी प्यारी सूरत सजण जी सुगणी महताब मटना है मोतियो चंबेली मोगोरो गुलशन गुलाब छाहे सुहणा नजर कयो का मोहड़ो देखार सुगोणा चेहरो देखार सुगोणा जलवो पसा जमाली आयो अहां सवार आए बने में पुरसजोई आलम अंदर माया लेकिन सजन जे दर जो खादिम जरूर आया ताहरी वो नाज करण नखरो करण फख्र करण तकबर करण वडाई करण खुदा के सूहे पर तू नाज करे सगी थो जो तुंजी निस्बत सजण साईं सां कुछ भी आयूं तुंजे दरजा गुलाम इता असा के सबनी जो फेज मिले तो जो सुभान आए बनी में पुरसजोई आलम अंदर माया लेकिन सजण जे दर जो खादिम जरूर आया सुहणा नजर कयो का सजण साईं नजर कयो का वापस वरान खाली आयो अहां सवाल हिन त गाल आश्कार थी विया सज मुंह कढे त केर इनकार कंदो हिन त आश्कार थी वई पर को ज़मानो हो जेके इन हकीकत के न पे समझा पर अज आहे अज 27 मुल्कन में मुझे मुश्तन जो पैगाम आ वक्त इंदो पूरी दुनिया में यो ताहिरी फेज नारा हड़ो ओ वक्त इंदो मुझा अदा इन फेज के इन सिलसिले के उरूज अचणो आ मुझे सजन साईं जो पैगाम को आम पैगाम ना है हिन दौर में हिन पुरफितन जमाने में जे मिशन के जे मकसद के अल्लाह जे कामिल वली खयो आ ओ मोहब्बत प्यार जो पैगाम दुनिया के अज इन वक्त की जरूरत है दिसंदे इंशाअल्लाह बख्शिया फैज सुगुणा जग में अधुम मचाई मुरकण तुझे मिठा दुनिया सजीने वाई बेचारा इश्तिहार छपराइन पेना फ्लिक्स लगनाइन एडवर्टाइजमेंट महीनों महीनों दावतों हल पर पो बे बेचारा मानो गलु कोन करे सके मुझो सजन साईं रुगो जंगल में अचे कलाक पहिरीं ख़बर पवे मखलूक खुदा किथां थी अचे कंहिंजे सम्झ खां ॿाहिरि यो खुदा जी वली जी चाशनी मुरकण तुझे मिठा दुनिया सजीने वाई महरूम थी तो मुश्किल महरूम थी तो मुश्किल जहते नजर तो भाली आयो अहां सवाल मुझा अदा कदर कयो मुसलमानों कदर कयो ही अल्लाह जा वली है ही उन जे दरजा नायब अन खुदा इनन जे दिल में भी पंजी मोहब्बत तो जोहर खुदा जी इज्जत जो कसम मुंजी मुशाबत ना है असाब के वक्त में गुजरिया हूं हर हाल अखा मौलवी आलिम वरी फकीरानी तबियत उस्ताद उलमा बेहतरीन आलिम फकीरानी तबियत साईं साइकिल मोटर ते इन जंगल में भरण में हलंदो तो वते केड़ो फिक्र है हिन जमाने में हिन वक्त दुखियाई जे हालत में परेशानी बीमारी तकलीफ आजार दर्द हर के सां पर मुंजा अदा जे दिल में मुस्तफा जी मोहब्बत जो दर्द हुंदो आ उन के निंड खट ते न इंदी आ
ही खुदा जे वलियन जा नाइब क़दर कयो इन्हनि जी सूरत में सजण साईं जो फैज़ अथव इन्हनि जी ख़िदमत इन्हनि जी मोहब्बत इन्हनि जी संगत इन्हनि जी मैयत तव्हां खे अल्लाह जे वलियन सां गंढाईंदी ऐं क़यामत जे ॾिहाड़े वो वक़्त अचणो आहे इंशाअल्लाह वसीक़ल लज़ीना तक़ौ रब्बहुम इलल जन्नति ज़ुमरा इएं वफ़द पंहिंजे शिनाई सां हलंदा ऐं असांजो बि वारो ईंदो असांजो हथ कंहिंजे हथ में हूंदो सजण साईं जे हथ जॾहिं महशर में मिठड़ा हे ग़ुलाम वठी हलंदो पक्का के उते मुर्खी महबूबन सां मिलंदो इदरीस में ऐब ॾिसी जानिबन जुदा कर तूं मायो शेर न करे पढ़ंदो हां असांजे सिंध जो अगर सुन्नत जमात जो सिजात सोणो मौलाना इदरीस दाहरी साहब मुंहिंजा अदा क़दर कयो खुदा उन्हनि जे वजूद खे असां सुननि जे मथां ता देर क़ाइम ऐं दाइम फरमाए फ़क़ीरानी तबियत आहे पर मुंहिंजे सजण साईं जो ग़ुलाम खुदा जी इज्जत जो कसम हाणे बैठे ॾींहं हफ़्ते जी ॻाल्हि आहे दरबार ते जॾहिं साईं जन विया तस्वीर तव्हां फेसबुक ते ॾिठी हूंदी अदब निहार हैं जिन जा माण्हू पेर चुमण लाइ आता आहिनि जिन खे मदीने वारे मीर जी मोहब्बत मदीने में हर साल कई भेरा थी मिले पर ओ साहिबज़ादा साईं नोमान सां मिले पियो सुखी उन जो मिलण निहार मुंहिंजा अदा तू सिख या सिख आलिमन खां इदरीस में ऐब ॾिसी ओ जानिबन जुदा कर तूं महबूब जे फैज़ मझा अज वंड अता कर तूं मुंहिंजा पीर पिरी प्यारा दिलदार दुआ कर तूं महबूब जे फैज़ मझा अज वंड अता कर तूं अल्लाह असांखे पंहिंजे कामिल पीर सां मोहब्बत में अञा इज़ाफ़ो अता फरमाए इहो दगा इहो दर्रा पीराने पीर जे फैज़ जो पीरन जो पीर आहे सजण साईं जो पीर अब्दुल कादिर जीलानी असांजे पीरन जो पीर आहे ओहो त रोशन ज़मीर आहे ओहो त दिलबर दस्तगीर आहे ओहो त अंदर जो अफ़सीर आहे उन जा सुहिणा लक़ब गौसे समदानी कुतबे रब्बानी महबूबे सुबहानी क़िंदीले नूरानी शहबाज़े ला मकानी ओ मिठो अब्दुल कादिर जीलानी पर उन ते मेहरबान थींदो जेको अल्लाह जे वलियन सां मोहब्बत ऐं प्यार अल्लाह तुझी यारी के कबूल करे महफिल अञा हलंदी ख़त्म ना है थी से क़िबला साईं पंहिंजो ख़िताब फरमाईंदा नात खानी हलंदी मुंहिंजी हाज़िरी अञा अॻिते आहे अल्लाह ताला मुंहिंजी हाज़िरी खे अवां जे ॿुधण खे कबूल फरमाए व आख़िर दअवाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।